त कंदकोट सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान ऐं साफ़ी नूर हसन सब्ज़ोई ऐं उन जे भाइरनि मथां ॾुआरियुनि पारां कयल हमले ऐं जदीद क़िस्म जे ऑटोमेटिक हथियारनि सां कयल फायरिंग जी मज़म्मत करियूं था ऐं अमन जो रस्मी दुआऊं कंदड़ SSP कश्मीर अमजद अहमद शेख खां कार्रवाई जो मुतालबो करियूं था। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे STN न्यूज़ कंदकोट जो रिपोर्टर अली गुल सिराणी। जी अली गुल, छा तफ़सीलात आहिनि? नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻूणे ऐं सहाफ़ी नूर हसन सब्ज़ोई ऐं उन जे भाइरनि मथां ॾोयारियुनि पारां कयल हमले ऐं जदीद क़िस्म जे ऑटोमेटिक हथियारनि सां कयल फायरिंग जी मज़म्मत करियूं था ऐं अमन अमान जी रस्मूं ऐं दावाऊं कंदड़ SSP कश्मीर अमजद अहमद शेख खां कार्रवाई जो मुतालबो करियूं था। फुल फोर कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में ज़िले भर में एहतिजाज कयो वेंदो। जी नाली ही असांजो रिपोर्टर अली गुल सिराणी जेको कंदकोट खां असांखे आगाह करे रहियो हो त कंदकोट सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान ऐं साफ़ी नूर हसन सब्ज़ोई ऐं उन जे भाइरनि मथां ॾुआरियुनि पारां कयल हमले ऐं जदीद क़िस्म जे ऑटोमेटिक हथियारनि सां कयल फायरिंग जी मज़म्मत करियूं था।